ठियों सतगुर तुंहिंजूं ॻाल्हियूं याद पवन थियूं याद पवन थियूं मिठियों सतगुर तुंहिंजूं ॻाल्हियूं याद पवन थियूं 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 कीअं दरियाह ते मौज मचाए कीअं दरियाह ते मौज मचाए आऊं पहिरियों दफ़ो ई वॼण ॻायां पहिरीं मां ॻायो ई न हिन खे यादि ॻाल्हि त जेको चए उन पुठियां ई हलणो पए न भाई ॿियो को रस्तो ई न हो त मां चयो हाणे किथां आणियां अहिड़ो भॼन साॻियो त ॻोल्हणो ई पए किथां न किथां भॻवान जी दया सिंधे मिली वेंदो आहे कीअं दरियाह ते मौज मचाए कीअं दरिया ते मौज मचाए कीअं खंडू वबा खां बचायो कीअं खंडू वबा खां बचाए बुढ़ा बेड़ा पार लगाए बुढ़ा बेड़ा पार लगाए याद पवन थियूं याद पवन तारणाष्टक खपे याद पवन थियूं याद पवन थियूं स्तव याद पवन थियूं मुंहिंजो पीले वारो या स्तव हो याद पवन थियूं याद पवन थियूं कीअं वारीअ ते वेर हो वसायो कीअं वारीअ ते वीर वसाए कीअं जोहिद सां जोग कमायो कीअं जोहिद सां जोग कमाए कीअं रमज़ सां रंग रचायो कीअं रमज़ सां रंग रचाए सभु याद पवन थियूं याद पवन थियूं याद पवन थियूं याद पवन थियूं कीअं रोगिन जो रोग मिटायो कीअं रोगिन जो रोग मिटाए कीअं फिटल वेढ़ा वसाए कीअं फिटल वेड़ा वसाए कीअं आंसू सभ जा पुॼाए कीअं आंसू सभ जो पुॼाए कीअं आंसू सभ जूं पुॼाए आंसू सभ जूं पुॼाए याद पवन थियूं याद पवन थियूं याद पवन थियूं याद पवन थियूं कीअं मंडल मर्द बणायो कीअं मंडल मर्द बणाए कीअं झंडो धर्म झुलायो कीअं झंडो धर्म झुलाए सचो शीतल ज्ञान सुणायो सचो शीतल ज्ञान सुणाए याद पवन थियूं याद पवन सब थियूं याद पवन थियूं याद पवन थियूं मिठियूं सतगुर तुंहिंजूं ॻाल्हियूं मिठियूं सतगुर तुंहिंजूं ॻाल्हियूं ओ याद पवन थियूं याद पवन थियूं सभु याद पवन थियूं याद पवन थियूं
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। साईं टेऊंराम साहिब जिन जो असां हीउ ॾींहुं मल्हायूं था, सचपच उन्हनि जो जीवन में जहिड़ी न हुन ॻाल्हि कई ओड़ी मुश्किल मिले। हिकिड़े लिखे तो कीअं अहिड़ो ठाह ठाहियो तो अहिड़ो जो कंहिंखां न ठहंदो, कंहिंजी उहा सेटिंग न बीह सघे। जंहिं पासे साईं टेऊंराम पहुचंदा हुआ, जिते वेंदा जेका ॻाल्हि कंदा उन में आनंद ई करे छॾंदा। झंगल में त झंगल में आनंद, त मंगल में त मंगल में आनंद, सभिनी हंधि मौज हूंदी हुई। रेतीअ ते वेठा उते बि भॻवान जी दया सां कोई रंग थियण में देरि न लॻी। हीअं त माण्हू वेहे किथे त चङी देरि खां पोइ थी वञे, पर साईं टेऊंराम साहिब वेहनि ऐं फटाफट ॻाल्हि झटाझट थींदी वञे। वेठा त 30-40 ॼणा वञी वेठा। त साईं टेऊंराम साहिब पंहिंजे जीवन में कीअं कीअं कयूं, दरिया ते मौज वॼाइनि। कीअं भई हिकिड़ो रोज़ु वञी करे सिंधू नदीअ जे किनारे ते खंडूअ में पासे में 3 पासनि खां नहरूं वहंदियूं हुयूं, कहिड़े पासे बि वञो, ऐं चौथे पासे खां नदी हुई। ईअं न भई हिकिड़े चौकड़ीअ में माण्हू वेठा हुजनि, 3 पासा पाणी जी चौकड़ी लॻी पई आहे ऐं चौथे पासे वॾी नदी अहिड़ी शाही जंहिंखे केरु पार बि न करे सघे। अहिड़ी जॻह ते साईं टेऊंराम महाराजनि खंडूअ जे शहर में जनम वठी आया। कीअं हूंदा हुआ, कीअं तारियनि, त हिकिड़ी हिते रोज़ु जीअं भोग लॻाईंदा आहियूं त हिकिड़ी हीअं हनुमान चालीसा हुजे, हनुमान चालीसा पढ़ंदा आहियूं, पर चालीसा न पढ़ंदा आहियूं। उन में वरी 32 चौपाइयूं आहिनि, उन साईं टेऊंराम 32 ईअं नालो रखियलु आहे। उन खां पोइ वरी ॿियूं बि घणी उन में पढ़ंदा आहियूं, पर हिकिड़ी शइ न पढ़ंदा आहियूं। भई उहो ठहियलु आहे, उहो थोरा ॾींहं तरसी करे जीअं न हनुमान चालीसा पढ़बी आहे, त हनुमान चालीसा में पहिरीं हनुमान चालीसा हूंदी आहे, पोइ वरी छा हूंदो आहे, संकट मोचन हनुमान जो अष्टक हूंदो आहे। बाल समय रवि भक्ष लियो तब तीनहु लोक भयो अंधियारो। भई बचपन में भॻवान हनुमान छा कयो, तंहिंखां पोइ वरी सीता जी सुध वठी आयो, तंहिंखां पोइ वरी लक्ष्मण जे प्राण खे बचाई। माना 6-7 ॻाल्हियूं पछाड़ी प्रार्थना आहे त भॻवान तूं मूंखे हीअं कजां। ऐं मां बि चयो त भई अहिड़ो अष्टक ठाहियो, त हुनजो नालो आहे अलॻि, साईं टेऊंराम। उहे भई कृपा करे असांखे तारणहार अष्टक नालो आहे। भई असांखे संसार मां कीअं तारे, उन में इहे ॻाल्हियूं सभु लिखियलु आहिनि। छाकाणि जीवनी लिखणी पए न, त साईं टेऊंराम पहिरीं अवतार वठी आया। कीअं आया, जीअं न बाल समय रवि भक्ष लियो, तव्हां गॾु पढ़ी सघंदा कोन, मूं वटि इहा ॿिए वटि आहे ई कान, कापी कोन्हे, पर ईअं हाणे मां पढ़ी थो ॿुधायांव। धर्म हेतु अवतार लिया तुम खंडू गाम में सिंधु किनारे, सतनाम साक्षी मंत्र जपाया दूर किए सबके दुख सारे। ज्ञेय ध्येय तुम इष्ट ब्रह्म हो, तुम ही हो गुरुदेव हमारे। सतगुरु टेऊंराम आप हो सारे, जग के तारनहारे। सतगुरु टेऊंराम आप हो सारे, बालक डूबा उसे बचाया, पूजा वरुण देव दुर्धारी। रोग मिटाया कृपा करके, दरिया तट पर किए भंडारे। हरिजन कुत्ते बुढ़िया पर भी करुणा की तुमने करतारे। सतगुरु टेऊंराम आप हो सारे, जग के तारनहारे। सतगुरु टेऊंराम आप हो सारे, जग के तारनहारे। ये पढ़ी सॼे ॿुधायूं 8 ई आहिनि, पर सम्झो साईं टेऊंराम पहिरीं धर्म जे वास्ते अवतार वठी आया। हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे धर्म में हले, पंहिंजे धर्म खे छॾे ॿिए जे धर्म में वञणु इहो ॾोहो आहे, पाप आहे, गुनो आहे, वॾे में वॾी सज़ा मिलंदी हिनजी। माण्हू पंहिंजे धर्म खे छॾे वञे न। धर्म ईअं त हाणे सम्झो पाण हिंदू आहियूं, वरी ॿिया धर्म उन जे हिसाब सां आहिनि, पर ईअं बि न आहे। धर्म आहे तव्हांजो घर में कहिड़ो कर्तव्य आहे, उहो पंहिंजो कमु छॾे ॿिए जो कयो। हिकु ॿिए जो कमु भले कजे, पर पहिरीं पंहिंजो कमु कजे, पोइ भले ॿिए जो कमु कजे। माण्हू पंहिंजो कमु छॾे ॾे, पंहिंजो करे न, हो हीअं थो करे पाणी ईअं कजे, त ईअं साईं जिन आया इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे। धर्म जे वास्ते अवतार वठी आया। किथे आया, धर्म हेतु अवतार लिया तुम खंडू गाम में सिंधु किनारे। सिंधु नदीअ जे किनारे ते खंडूअ जे शहर में साईं जिन जनम वठी आया। छा कयनि,
सतनाम साखी मंत्र जपाया दूर किए सबके दुख सारे। सभिनी जा जहिड़ा बि दुख आहे, कंहिंखे कहिड़ो दुख हो, कंहिंखे कहिड़ो दुख हो, जीअं तव्हां ॿुधी आहे, उहो साईं जन उन दुख खे ओड़े नमूने जहिड़े नमूने लहंदो हुजे ऐं लही कीअं, उहो वरी अलॻि तरीक़ो हो। हिकिड़ो प्रेमी आयो पाण खे खट ते खणाए करे, उनखे लकवो थी वियो। लकवो सम्झो था, पैरालिसिस थी पई हुई। जॾहिं थी पई त पैरालिसिस में हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे त भई गर्म खपंदो आहे, थधो न खपंदो आहे। इहा ख़बर आहे जेके कुझु बि डॉक्टरी टके पैसे जी थोरी बि ॼाण हूंदी न, त इहा ख़बर पवंदी आहे भई हुन में थधी शइ नुक़सानु कंदी आहे। हाणे आयो त ओॾी महिल हो त गर्मीअ जो मौक़ो, पर हुनखे पैरालिसिस थी पई हुई ऐं पाण खे खट ते खणायो। साईं खे अची करे वेनिती कयनि, साईं थोरी कृपा कयो, जवान आहे, हिन उमिरि में हीअं थी आहे त कीअं हले गाॾी। साईं चयो बाबा डॉक्टर कंहिंखे ॾेखारियोसीं। डॉक्टर वाक्टर खे ॾाहे ॾेखारियो। त ओॾी महिल साईं टेऊंराम वारे पाण निम जो घोटे करे ॿूर ऐं उहो पीअनि पिया। छा पिया पीअनि? कंहिं घोटे न पीअंदा हूंदा, साईं जी वरी पंहिंजे हिसाबु हो, त उहो घोटे करे ॿूर, गर्मीअ में निम में ॿूर निकिरंदो आहे, गर्मीअ में ई निकिरंदो आहे, ऐं उहो ॿूर घोटे करे ॾाढो कड़ो हूंदो आहे, पी कान सघंदा, अछा अछा गुल हूंदा आहिनि निम में। हाणे उहो उन्हनि घोटे करे पीए थो पए त हीउ प्यार छॾियो, त उन में माण्हू सुकी वञे। उहो कोई फ़ाइदे वारी शइ न हूंदी आहे, पैरालिसिस वारे लाइ त ज़हर आहे। पर साईं टन हीउ प्यारियोसि त हुन में ॾिठईं। ऐं हींअर असांखे कंहिं ॻाल्हि जी ॼाण कोन्हे, पर अॻे ॼाण हूंदी हुई, त हुन भाईअ खे ॼाण बि हुई त जीअं ॿूर पियां थो त अॻो पोइ मोकिलायो। पर चई आउं मरण ई आयो आहियां न, आउं कोन जीअण आयो आहियां हिते। हुन भाईअ जे मन में आयो आहे त मरण ई आयो आहियां न, त चई ही पी। त हुन साईं ॾिनोसि ऐं हुन वठी करे टोके पी छॾी। कंहिं चयसि यार ही ॿूर थी पीअंदे मरंदे, चई मरण ई त आयो आहियां, इन में कहिड़ी तकलीफ़ हुई आहे, मूंखे काई चिंता न आहे, मां प्रेम सां पिया थो। ऐं सॼो जो सॼो फट पी वियो हली। कड़ो बि हो तॾहिं बि कोई एतिराज़ु न हो, नुक़सान वारो हो तॾहिं बि कोई एतिराज़ु न हो, मिड़ई पी वियो। पी वियो त साईं हुनखे उन ई हिकिड़े ई ढुक में अधु त फ़ाइदो पइजी वियो। वरी ॿ टे ॾींहं ॿिया पी त ईअं ठीकु थी वियो, हाणे खणी वञो घर। ठीकु करण जो तरीक़ो कोई संतनि जो पंहिंजो हूंदो आहे। ईअं त तव्हां घणेई ॻाल्हियूं ॿियूं बि ॿुधी हूंदियूं त भई कोन भई हिकिड़े संत खे उहो छा अखि में थू पियो, कंहिंखे प्रेमीअ खे त चई हीअ मिटी वञी पाए जुतियुनि जी, हीअ मिटी कढी ॾिनईसि। हाणे हिकिड़ी चई त मिर्च वञी पाए त मिर्च वञी पाए। पर भई ठीकु थी विया। इहा हिकिड़ी ॻाल्हि पकी हुई। साईं टेऊंराम साहिब जो कुझु अजीब हिसाबु हूंदो। सतनाम साखी मंत्र जपाया दूर किए सबके दुख सारे। सभिनी जा सभु दुख दूर कया आहिनि। हाणे आहिनि केरु साईं टेऊंराम महाराज, उनजे लाइ लिखियलु आहे भई, छाकाणि त भई पाण केरु आहिनि, गे माना ॼाण योग जेका काई ॻाल्हि हुजे न, तव्हां भई कृष्ण भॻवान खे ॼाणो, कंहिं देवी देवता खे उनजी पहचान कयूं, परमात्मा जी ॼाण कयूं, आत्मस्वरूप जी ॼाण कयूं, न भई साईं टेऊंराम जी तत्व खे न केरु ॼाणे त माना सभु ॼाणे। गेय ध्येय तुम इष्ट ऐं ब्रह्म हो। इष्ट बि केरु आहे, इहा ॻाल्हि साईं टेऊंराम साहिबु त कोन ॿुधाईंदा, पर साईं सनम ॿुधाईंदा भई साईं टेऊंराम जो इष्ट केरु हो। हीअं कंहिंजो राम हूंदो आहे, कोई राम खे मञींदो आहे, कोई कृष्ण खे मञींदो आहे, कोई शिव खे मञींदो आहे। साईं टेऊंराम चई न उहो पाण इष्ट हूंदा, ब्रह्म तत्व हुननि जो इष्ट हो। इष्ट बि पाण हा, ब्रह्म बि पाण, हर हिकु जीव ब्रह्म तत्व आहे। ऐं हर हिकु जीव खे जेकर पाइणो बि आहे त पंहिंजे आत्मस्वरूप खे पाइणो आहे, ॿिए खे पाइण जी काई ज़रूरत न आहे। हिकिड़ी सिट तव्हां सभिनी खे जेकर ॿुधल हुजे साईं जिन जी असांजी भॼन जी आहे, त पाण सवाइ केॾांहुं बि वेंदे, जेॾांहुं खपई तोखे वञ, पाण खे एतिराज़ु न आहे, पर मोहिब न मिलंदो वरी छा थींदो, बैक टू पवेलियन, वापसि मोटी ईंदे। हीअं तुक मूंसां गॾु चई त ॾिसो साईं, पाण सवाइ केॾांहुं बि वेंदे, पाण सवाइ केॾांहुं बि वेंदे, मोहिब न मिलंदो मोटी ईंदे, मोहिब न मिलंदो मोटी ईंदे, पाण मथां ई कर इतबार, पाण मथां ई कर इतबार, मिटजी वेंदे कुल मुंझारा, मिटजी वेंदे कुल मुंझारा। ये दुनिया जी हकीकत आहे। पर केतिरा बि ज्ञानवान संत भगत ॻाल्हि खे सम्झण खां सवाइ इन पासे वेंदा ई न आहिनि।
सम्झी करे बि इन पासे न वेंदा आहिनि, छाकाणि हुननि खे लॻंदो आहे हीअ कीअं ॻाल्हि थी सघंदी आहे, पर अॻे पोइ माण्हू खे अचिणो हिते ई पवंदो। सुबुह साईं आयो हुननि चयो भई ज्ञान सुठो आहे की न भक्ति सुठी आहे। असांखे ख़ाली खिटपिट करणी आहे। हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त और आहे। ज्ञान छा आहे? ज्ञान आहे त तूं भॻवान जो भॼन कर। भई सम्झो मूंखे ख़बर आहे त हीअ पेन लिखण जे वास्ते आहे, हिन सां लिखां त आउं ज्ञानवान आहियां, न लिखां त ज्ञानवान न आहियां। ॻाल्हि सही से थी आहे न? पेन आहे इन सां मूंखे लिखणो आहे जेकर, ऐं पेन बि आहे त लिखां की न लिखां? मूंखे लिखणो आहे। छा चयमि? हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु सां, मूंखे लिखणो आहे ऐं लिखण लाइ मूंखे पेन बि आहे, पनो बि आहे, लिखां की न लिखां? त लिखणु आहे या भक्ति आहे, इन में अलॻि ॻाल्हि कहिड़ी आहे? नथो लिखां त मूर्ख आहियां। भई जेको भक्ति नथो करे उहो ज्ञानवान आहे ई कान। ख़ाली चए भई ज्ञान सुठो आहे की न भक्ति सुठी आहे, त चई तोखे छा करिणो आहे? तोखे ज्ञान खपे की भक्ति खपे? चई न मूंखे त भक्ति खपे। चई भक्ति कहिड़ी आहे? राम राम। चई सॼी उमिरि राम राम चवंदे मरी वेंदे कुझु बि न मिलंदई, पर राम खे ज्ञान सां सम्झ। उहो राम तुंहिंजो स्वरूप आहे, तोखां जुदा न आहे। जॾहिं अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भॻवानु चए थो अनन्य भाव सां ईअं सम्झो भई मां ऐं भॻवानु कॾहिं जुदा न आहियूं। ऐं पोइ सम्झो मां ऐं मुंहिंजो हीउ शरीर जुदा न आहे, त शरीर जी पालना कयो था की नथा कयो? खाओ था, पियो था, हलो था, चलो था पंहिंजे शरीर खे। पर चई साईं असां ज्ञानवान आहियूं की अज्ञानी आहियूं? चई पहिरीं ॿुधाए त खाई करे बीमार थींदो आहीं की खाई करे ठीकु रहंदो आहीं? जे खाई करे तूं ठीकु रहंदो आहीं त ज्ञानवान आहीं। न खाईंदे त बि मूर्ख आहीं। शरीर पंहिंजे खे ख़राबु कंदे छा? भॻवानु तोखे शरीर ॾिनो आहे, हिकिड़ी अमानत ॾिनी आहे। इन अमानत में ख़यानत न करणी आहे। माना शरीर खे बिगाड़णो न आहे। जेको बि शरीर खे बिगाड़े थो, स्वस्थ शरीर रखे हरि काला। असांजी ब्रह्मदर्शनीअ में 5वीं दशपदी आहे, उन में 10हों नंबर सिट इहा लिखियलु आहे। 10 नंबर में इहे 10 लाइनूं आहिनि, त उन में हिकिड़े स्वस्थ शरीर रखई हर काला। हर कंहिं माण्हूअ जो कमु आहे पंहिंजे शरीर खे 24 कलाक अप टू डेट मिनट सेकंड छा चवां भई हमेशह त्या ऑलरेडी रेडी रहो। छा चयमि? मिलिट्रीअ में छा हूंदो आहे? मिलिट्रीअ जे जवान खे कहिड़ो हाल आहे? भई 24 कलाक उन्हनि खे तयारु रहणो आहे। न ग़लति ॻाल्हि थो चवां। मिलिट्री में तव्हां रहिया ई कान, तव्हांखे बि ख़बर कोन्हे, मूंखे बि ख़बर कान्हे। ऐं थोरो खणी थी आयो आहियां NCC मां। प्रेम सां चओ श्री राम। तव्हांखे हर कंहिं ॻाल्हि लाइ 24 कलाक तयारु रहणो आहे। तव्हांजो साहु 24 कलाक तव्हांजे भई जीअरे रखण लाइ तव्हांखे हूंदो आहे की न? केॾी महिल 5 मिंट थोरो आराम बि साह खे करणु ॾींदा आहियो? जीअं न साहु तव्हां 24 कलाक कर थियो आहे, त राम नाम बि तव्हांखे 24 कलाक जपणो आहे। हा कमु ॿियो वञी कयो त को मञे थोरी आहे। कृष्ण भॻवानु चयो आहे त भई माम अनुस्मर, पहिरीं मुंहिंजो अनुस्मरण कर, माना हमेशह यादि कर। अनुस्मर माना उनजे पुठियां भई रोटी खा, उनजे पुठियां मूंखे बि यादि कर। अनुस्मर जी माना छा थींदी आहे? भई अनूअ खां सवाइ कमु हलंदो ई कोन्हे। भई माम अनुस्मर, अनु छा लिखियलु आहे? गीता मूंखे ख़बर आहे, संस्कृत मां बि कोन ॼाणा, तव्हां बि घटि ॼाणो, पर अनूअ जी माना त ख़बर आहे न सभिनी खे। न अनु माना पुठियां, जीअं अनुज भई हीउ मुंहिंजो पुठियां, अनु माना पुठियां ई थींदो आहे न। संस्कृत खे छॾियो, हिंदीअ में त सही सिधी ॻाल्हि आहे न। त माम अनुस्मर, अनुस्मर माना कमु करे मूंखे यादि कर। छा चयमि? खाई त मूंखे यादि कर, पी त मूंखे यादि कर, हली त मूंखे यादि कर, खाई घुमी फिरी छा बि कर, ऐं सत्संग ॿुधी त मूंखे थोरो यादि कजां। जहिड़ो बि कमु कर भाई, अनुस्मर माना मूंखे यादि कर। न मां पाण चवंदो आहियां गीता में अजीब ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, पर जंहिंजो दिमाग़ में कोन बत्ती केॾी महिल ॿरंदी आहे। जे बत्ती ॿरे त पोइ ॻाल्हि सिधी आहे, ऐं जे बत्ती न ॿरे। हाणे हींअर मां आरती ॿारींदुमि। आरतीअ में छा थींदो आहे त हीअं ॾिसजो, जंहिं महिल चौघिर ॿरंदी सभई लाटू अंदरि, वरी जॾहिं हवा हितां थी लॻे त हितां जी हेॾां वञे न, ईअं न हूंदो आहे। वरी ॾिसजो, सभु ॾिसंदा रहियो, पर ध्यानु जंहिंजो वञे। जेतिरियूं बि लाटूं ॿरंदियूं, 32 लाटूं ॿरंदियूं आहिनि, 32 ई अंदरि ई पासे वेंदियूं। ईअं छो थींदो आहे? चई त ई त सौ सिधो आहे न। जिते माण्हू जे मन में रोशनी हूंदी, मन में प्रकाश हूंदो, त हड़ ई अंदरि ईंदा न। तव्हां ॿाहिरि मुख छो आहे? तव्हांखे ज्ञान कान्हे। ॿाहिरि मुख माण्हू छो हूंदा? जंहिंखे ज्ञान कोन्हे, अंदरि में रोशनी कोन्हे। भई मां हिते आयुसि शुरूअ में
91 में। पोइ मूंखे हिकिड़ो संत पियो चए तूं त मूर्ख आहीं। मुंहिंजो छो भाई कहिड़ी ॻाल्हि आहे? चई तूं ॿाहिरि छो थो घुमणु वञी? तोखे त हिते घर में सभु कुझु आहे न, असांखे त ॿाहिरि घर में कोन्हे तरी ॿाहिरि धिका था खाऊं। तोखे घर में ई सभु कुझु आहे त तोखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे? मुंहिंजी यार इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, पर मां कंहिं ॻाल्हि जे लाइ कुझु वठणु हासिलु ॿाहिरि करणु न वेंदो आहियां। हाणे माण्हू सिक सां चवंदा आहिनि तॾहिं वेंदो आहियां। चई उहो पंहिंजो भले वञी, पर तोखे हिते घर में सभु कुझु मिलंदो ई, तोखे घर में सभु कुझु हाज़ुरु आहे, उहो छॾे करे ॿाहिरि तोखे छा मिलंदो? ॿाहिरि त कुझु बि न मिलंदो ई। ऐं हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, जंहिंखे बि कुझु मिलियो आहे उहो अंदरि मिलियो आहे की ॿाहिरि मिलियो आहे? हर कंहिंखे पंहिंजे अंदर में मिलंदो, पंहिंजे अंदर में ज्ञान थींदो। त मां तव्हांखे इहा ॻाल्हि अष्टक पढ़ंदुमि न त कमु थी वेंदो। साईं टेऊंराम के धर्म हेतु अवतार लिया तुम खंडू गाम में सिंधु किनारे, सतनाम साखी मंत्र जपाया दूर किए सबके दुख सारे। सभिनी जा सभु दुख दूर कनि। कीअं कनि? पंहिंजे स्टाइल सां, पंहिंजे तरीक़े सां, जीअं उन जो दुख दूर थींदो तीअं। इहा ॻाल्हि ॾाढी औखी आहे। ॿियो साईं टेऊंराम कीअं गेय ध्येय तुम इष्ट ब्रह्म हो, तुम ही हो गुरुदेव हमारे। प्रभु तव्हां ई असांजा गुरुदेव आहियो। ऐं तव्हां केरु आहियो? सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे। सॼे संसार खे तारण वारा आहियो। जीअं न तव्हां ॿुधायो कौन संकट मोर कीअं आहे? मोर ग़रीब को जो तुम बेघर महाप्रभु जो कुछ संकट होए हमारो, वे घर हनुमान प्रभु महाप्रभु जो जो कुछ संकट होए हमारो। पोए को नहीं जानत, इहो नहीं हिकु सिट या मेन आहे। को नहीं जानत है जग में कपी संकट मोचन ना। केरु नथो ॼाणे त भई तुंहिंजो नालो हीअ आहे। त साईं टेऊंराम खे ई जेको आहे सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे, इहा 8वीं में साॻी सिट ईंदी। सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे। हाणे कीअं तारन हारे? कोई मिसाल आहे। बालक डूबा उसे बचाया, पूजा वरुण देव जलधारे। रांदि करणु विया, ॿारनि टुॿी हई, हिकिड़े साईं टेऊंराम वारे पाण कपिड़नि संभालण ते वेठा ॿारनि जा। ऐं ॿार वञी सनानु करण विया त हिकिड़ो थोरो छोकिरो अॻियां वियो त ॿुॾी वियो ऐं रड़कदी साईं टेऊंराम टपो ॾिनो। 2 मिंटे जे या 3 मिंटे जे अंदरि हुन ॿार कढिया, पर 2 मिंट साईं वक़्त जा हिसाब जंहिं महिल हूंदो आहे न त 2 मिंट केतिरी देरि लॻंदी आहे? जंहिं महिल 2 मिंट केरु पाणी में अंदरि वञे 2 मिंट लॻाए, 2 मिंट माना 120 सेकंड थींदा आहिनि न? ग़लति आहे। एॾो देरि सां निकिरे त ॾुखी ॻाल्हि थी पए। अञा 3 मिंट लॻनि त 180 मिंट थी वञे, 80 सेकंड थी वञे हली। त उहो जीअं निकिता साईं त ओॾी महिल चइजे जेसि ताईं अंदरि विया त ॿार त सभु ऊंधा थी विया। हाणे साईं हिकिड़ो छा उहो हिकिड़ो छोकिरो ॿुढो, हाणे वरी ॿियो बि साईं जिन बि ॿुॾी विया त ॿारनि जो प्रेम बि हो। असुलु ॿारनि खे कुझु होश न रहियो। पर साईं टेऊंराम महाराज हेठि विया, पोइ उते वञी करे सम्झो बालक खे कढी आया ऐं उते वरुणदेव खां नमस्कार कयनि, मिलिया, मुलाक़ात थी, वरुणदेव बि मिलियो, साईं जन मिलिया, हिकु ॿई प्रेम भाव पाण में वधियो। पूजा वरुणदेव जलधारे, जलधार जे अंदरि वरुणदेव जी उते वञी हेठि अंदरि पूॼा करे आया ऐं बालक खे बि वठी आया। रोग मिटाया कृपा करके दरिया तट पर किए भंडारे। वरी बीमारी थी पई, जीअं कीअं खंडू वबा खां बचाए बीमारी थी पई। पैंचन सां थोरी ॻाल्हि अणबणत थी पई, पैंचन कढी छॾियो। पर वरी बि साईं टेऊंराम महाराजनि वटि आया। साईं चयो बाबा हलो दरिया जे किनारे ते, उते 2 देगियूं चाढ़ियो, ग़रीब गुरबो खाए ऐं थोरो भई जेके चांवर या कुझु जेको ठाहियो उहो वरी नदीअ में बि थोरो विझूं त उहो जल बि जा देवताऊं बि खोजनि, देवता राज़ी थींदो ऐं आसीसा थी पवंदी। त उते दरिया जे किनारे ते वञी करे भंडारा कयो। अॼु बि सिंध में इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। साईं टेऊंराम रोग मिटाया कृपा करके दरिया तट पर, दरिया जे किनारे ते, सिंधु नदीअ जे किनारे ते कीअं भंडारे, उते वञी भंडारो कनि। घर में न, छाकाणि उते त सभु अचनि न, हर को अची भंडारो ग़रीब गुरब खाई वञे ऐं बीमारी दूर थी वई हली। वरी ॿीहर खिटको थियो, हिकिड़ी भंगियाणी खिटको कयो त उन भंगियाणी ते बि साईं कृपा कई। हरिजन कुते ते बि कृपा कयनि, उनखे पार करे छॾियनि। ऐं बुढ़िया जंहिं कुते खे रस्सी ॿधी, जंहिंजे दर जे अॻियां कुतो मरी वियो हो, जंहिंजे करे ॻाल्हि थी, उन बुढ़िया खे बि पार। कंहिंखे पार करणो छा आहे? जेको संग में ईंदो, लोह कहिड़ो बि हुजे। एक नदिया एक घर बधिक परो, एक लोहा पूजा में राखत, एक घर बधिक परो, कंच पारस गुण अवगुण नहीं चितवे, कंचन करत खरो। त उन बुढ़िया खे बि पार कयनि, जंहिंजे दर ते कुतो मरी वियो, बुढ़ीअ खे न। जीवनी तव्हां पढ़िजो न, हुन में छा आहे? त सही सदी मिले ई थी। हींअर खपे हाणे मिलंदव, पोइ बि मिलंदव, जेॾी महिल खपे मिले थी। त उन जीवनीअ में इहा ॻाल्हि साफ़ु लिखियलु आहे।
बुढ़ीअ ते बि कृपा कयनि, कुते ते बि कृपा कयनि, ऐं जेका भंगियाणी आहे उन ते बि कयनि, ऐं जिन खिटको कयो उन्हनि ते कयूं की न कयूं? तव्हां खां पुछां थो, साईं टेऊंराम जी जॻह ते तव्हांखे ॿियारिया, तव्हां सभिनि ते कृपा कंदा की थोरी ॿियाई रखंदा? साईं टेऊंराम जी जॻह ते बीह करे ॻाल्हायो, ईअं हेठि मथे न ॻाल्हाइजो। पोइ ॿुधायो, अरे जॾहिं तव्हां उन जी जॻह ते हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि अथव, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। सीता खे कीअं न कीअं पटाइण जे वास्ते, घटि वधि दॿाइण जे वास्ते, पंहिंजे अंडर में करण जे वास्ते रावण घणेई चालू कयूं। छा चयमि? सीता खे दॿाइण जे वास्ते, पटाइण जे वास्ते, सम्झाइण जे वास्ते, पाण वटि रखण जे वास्ते, माना हुन 100 चालू हलियो, पर कहिड़े बि पास रहियोसि त हिकिड़े चयसि यार तूं सभु चालू रहे, हिकिड़ी चाल मां तोखे ॿुधाई? चई ॿुधाए। चई तूं राम जो रूप धारण करे ऐं सीता वटि वञ। छा चयईंसि? भाई तूं राम ठही त सघीं थो, राक्षस आई कहिड़ो बि रूप धारण करे सघी, जॾहिं भाई नंढो मच्छर जो रूप धारण करे सघीं थो, कंहिं देवीअ जो रूप धारण करे सघीं थो, कंहिं देवता जो रूप धारण करे, कोई बि रूप तूं धारण कर, तोखे का मञे कान्हे, ख़ाली संकल्प कंदे त मां भाई हीअं सन्यासी ठही वेंदे, सन्यासी ठही वेंदे, ईअं करे राम ठही वञ। चई यार ठही वियो आहियां, इहो बि कयो अथमि, पर जेॾी महिल राम जो रूप मूं धारण कयो त मूंखे वरी पोइ मंदोदरीअ खां सवाइ सभु माताऊं पई नज़र अचनि। पोइ वरी मूंखे हिमत कोन थी त मां भाई सीता जे अॻियां वञा, सीता जे अॻियां वञण जी हिमत न थी। मां त राम ठही वियुमि, पर राम ठहंदे ई मुंहिंजो मन ई गड़बड़ थी वियो हली। चई यार पोइ राम में एॾी ताक़त आहे त छा करे, त तव्हां बि साईं टेऊंराम जी जॻह ते वियो ऐं साईं टेऊंराम थी करे पोइ कंहिं ते कृपा कयो, कंहिं ते कंदा, कंहिं ते न कंदा, भुलिजी वेंदा, कुझु बि ख़बर न पवंदी। उहो परमात्मा जो स्वरूप पाण ठही सघो था, पर भाई भॻवानु तॾहिं त चयो भॻवानु मुंहिंजो भॼन कर भले, पर मूंखे जुदा न कर न। तूं बि कृष्ण भॻवानु ठहो ऐं पोइ वेही भॼन कर। छा चयमि? ईअं भॼन कंदे त मज़ो न ईंदई। तूं कृष्ण भॻवानु ठहो त पोइ वरी तोखे ॾिस मज़ो अचे थो न। तूं पंहिंजे ई घर में थोरो मखण चोराए खाई ॾिसजां न, सुभाणे करे ॾिसजो, भले मायूं आहियो चिंता न कयो, थोरो मखण वेलो लिकी वरी खाई ॾिसजो, मज़ो अचेव थो की नथो अचेव, वणंदव भाई, हूअं न वणेव त न वणेव, पर चोरी करे खाईंदव त वणंदव। छा चयमि? चोरी तव्हांजे घर जी आहे न, भई भॻवानु छा कयो, मां ईअं त तव्हां भॻवानु जहिड़ो कयो न, ईअं चइबो आहे भई भॻवानु जहिड़ो कबो न आहे, जीअं गुरू करे तीअं पाण कजे न, पर न चिंता न कयो, भॻवानु पंहिंजो आहे, करण में छा आहे, पर भॻवानु थी करे कजो, पोइ काई तकलीफ़ ईंदी कान्हे। त साईं जन कंहिं ते कृपा कई, हर जन कुत्ते बुढ़िया पर बि करुणा की तुम नहीं करता रे, प्रभु तव्हां उन्हनि ते बि कृपा कई। सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे। हाणे वरी छा थियो अॻिते टीं ॻाल्हि में, नदी किनारे बैठ गए तुम भजन करन की मन में धारे, नदी किनारे बैठ गए तुम भजन करन की मन में डाले। एक माह तक भजन किया तब सभी गांव के लोग पधारे, एक माह तक भजन किया तब सभी गांव के लोग पधारे। हरि माया से रक्षा करके हरि के चरण लगावन हारे, हरि माया से रक्षा करके हरि के चरण लगावन हारे। सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे, सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे। साईं टेऊंराम महाराजन छा कयो भाई, ओॾी महिल माया आई, माया सां सुवाल जवाब कयनि, इन जो माना छा आहे? अरे भाई साईं जन इहा ॻाल्हि सम्झाई, माया कहिड़े बि रूप में तव्हांखे अची मुंझाईंदी, तव्हां मुंझिजो न, माया खे छॾे माया पतीअ जो भॼन कजो। छा चयनि? माया खे छॾे हिकिड़ो माया जो पति बि आहे, उन जो भॼन कजो, त पोइ वरी ॾिसो तव्हांखे जीवन में अथव त माया, हर माया से रक्षा करके हर के चरण लगावन हारे, सतगुरु टेऊंराम आप हो सारे जग के तारन हारे। हाणे साईं जन पंहिंजे जीवन में हिकिड़ी कादरपुर पिया वञनि, गांव हो उते सिंध में, पर कादरपुर वञण जे लाइ ईअं त घुमी वञे त चङो रस्तो, पर ॿेड़ीअ में माण्हू कलाक में पहुची वञे, हूअं त 8 कलाक पंधु खपे, अॻे त पंधु ई माण्हू वेंदा न, त ॿेड़ीअ में चढ़ी वञे त कलाक खनि में पहुची वञे। त सभिनी संतनि जो बि ख़्यालु थियो त भई कादरपुर खां वञिणो आहे, त जेकर हलूं त उन गांव मां ॿेड़ीअ में वेठा हलिया, ॿेड़ी थोरी हली 10 मिंट खनि हली त आंधी आई, तूफ़ान आयो, बरसाति आई,
बोड अची अलाए किथे पाणी ॻाए वॾे उहो सॼो पाणी उते धड़ाधड़ धड़ाधड़ सॼो पाणी पाणी थी वियो हली पाणी पाणी थी वियो त हाणे छा कजे ॿेड़ीअ वारे जो साईं रस्तो मूंखे ॾिसण में अचे कोन थो चई ठीकु आहे तूं चिंता न कर हाणे असांखे बि रस्ते जी त ख़बर कोन्हे पहिरियों दफ़ो ई हिते आया आहियूं कादरपुर वञूं था अॻे त असां कॾहिं विया कोन आहियूं पर हाणे हलूं था हाणे असां ॻाईंदासीं असांखे बि ख़बर कोन हूंदी अखियूं बंदि हूंदियूं पोइ जेॾीमहिल ॻाईंदे हीअं कयूं हलो त हीअं हथु थिए त हीअं जे हीअं हथु थिए त हीअं उन पासे ॿेड़ी कजां हथ खे ॾिसजांइ तुंहिंजो कमु आहे हथ खे ॾिसणु असांखे काई ख़बर न आहे हो ईअं भई साईं ॿेड़ीअ में चढ़ी हलिया ऐं हथु ॾेखारींदे ॾेखारींदे चई परियां हिकिड़ो साईं उहा बत्ती अचे पई ॾिसण में हाणे बत्तीअ पासे हल वरी हलिया बत्तीअ ते हलिया त उते हिन ॿ आहिनि छाकाणि वॾी ॻाल्हि थी न ॿिनि जॻहियुनि ते लिखियलु आहे पोइ वरी बत्तीअ जे पासे हलिया उते त अञा वञी पहुता त हिते साईं टेऊंराम वारे जे किनारे ते पहुता त केतिरा माण्हू हुते 15-20 माण्हू बीठा ऐं उते भई कोहिर चौरा तहरी ऐं चौरा और ठाहे करे ऐं वेठा ऐं साईं जय जयकार वठी कनि अड़े तव्हांखे कहिड़ी ख़बर चई साईं मां 3 ॾींहं पहिरीं आयो हुउसि तव्हां वटि तव्हांजे ॻोठ में उते ॾिठुमि त हिते आयो मां चवां हाणे असांजे संत ॻोठ में केरु संत ईंदो ई कान्हे केतिरो बि मथो खणो केरु ईंदो ऐं ॿेड़ीअ रस्ते वरी बि थोरो घणो केरु अची वञे पर हींअर बोड में केरु अचे सुबुह जो मुंहिंजे मन में आयो साईं टेऊंराम ईंदा मन में आयो ईंदा पोइ मां तहरी बि ठाहे छॾी प्रसाद बि ठाहियो ऐं कोयर बि ठाहिया आहिनि ऐं हिते वेठा आहियूं सुबुह 8 बजे खां वेठा आहियूं हींअर शाम जा 8 थिया आहिनि 12 कलाक असां हिते वेही करे भॼन कया भई तव्हां ईंदा माना ईंदा पर असां चयोसीं हाणे बोड आहे हाणे त ईंदा कोन थोरी देरि न जो असां हलिया वञूं पर हाणे छा आहे असां बत्ती ॿारे वेठासीं मन अची वञे त तव्हां ईअं कृपा करे अची विया असांजो भाॻु खुली वियो हली अड़े तव्हांजो भाॻु खुलियो असां त ॿेड़ीअ में मुॾूं हा रस्तो ई ख़बर न पिया त इहे 2 छंद मां गॾु पढ़ंदुमि हींअर चले नाव से कादरपुर को संत साथ और प्रेमी सारे चले नाव के कादरपुर को संत और प्रेमी सारे आई आंधी बाढ़ नदी में नाविक रास्ता भूल पुकारे आई आंधी बाढ़ नदी में नाविक रास्ता भूल पुकारे भजन कान कर दिशा बताई देकर अपने हाथ इशारे भजन गान कर दिशा दिखाई देकर अपने हाथ इशारे सतगुर टेऊंराम आप हो सारे जग के तारनहारे सतगुर टेऊंराम आप हो सारे जग के तारनहारे नाव किनारे लगी दूर से सभी प्रेमी करें जयकारे नाव किनारे लगी दूर से प्रेमी सभी करें जयकारे आओ हे गुरुदेव प्रात से बैठे हैं हम बाट निहारे आओ हे गुरुदेव प्रात से बैठे हैं हम बाट निहारे उतर नाव से मिले सभी से दिल की प्यास बुझावन हारे उतर नाव से मिले सभी से दिल की प्यास बुझावन सुबुह खां वठी इंतज़ार में वेठा आहिनि 8 बजे खां राति जो 8 ताईं घणी वीचारनि जी सिक हूंदी ऐं कोई निशान न कोई पतो न का ख़बर न का चार न पर चई न ईंदा माना ईंदा विश्वास आहे भॻवानु पाण ई ईंदो तूं विश्वास रखी ॿधी वेह त सही न तो में दम खपे भॻवान खे घण दम घणई आहे पर तो में केतिरो दम आहे इहो ॾिसणो पवंदो न जे तो में दम आहे त भॻवानु पाण ई ईंदो केॾां वेंदो हली उतर नाव से मिले सभी से दिल की प्यास बुझावन हारे उतर नाव से मिले सभी से दिल की प्यास बुझावन हारे सतगुर टेऊंराम आप हो सारे जग के तारनहारे सतगुर टेऊंराम आप हो सारे जग के तारनहारे हाणे ॿी ॻाल्हि त तव्हां सभिनी ॿुधिया भाई हिकिड़ो चोर आयो जूता खणी वञे पियो ऐं साईं जन हुनखे छा ठाहियो चौकीदार ठाहिया वरी जेके बि शरण में आया उन्हनि खे सभिनी खे पार कयनि वरी कंहिं बाहि बि थोरी लॻाई हुई कंहिं न कंहिं त लॻाई हुई न ऐं बाहि वारे खे छा कयूं
बाहि में सारियुसि की तारियुसि छा कजे ॿुधा तव्हां ॿुधायो फ़ैसिलो तव्हांजो इहा ई ॻाल्हि आहे चोर को चौकीदार बनाया कृपा कर अपने दरबारे चोर को चौकीदार बनाया कृपा कर अपने दरबारे सेवक तारे भक्त उबारे निंदक जन भी पार उतारे सेवक तारे भक्त उदारे निंदक जन भी पार उतारे आग लगाने वालों को भी पार कर किया कर क्षमा उदारे आग लगाने वालों को भी पार किया कर क्षमा उदारे सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे ये सब साईं जी जीवनी जो ॻाल्हियूं आहिनि कोई किथां ॿिए हंधा खयल न आहिनि उन जीवनी में लिखियल आहिनि हाणे साईं जन कंहिं वण जे हेठां वेही भॼन कयो हो उन वण जे भॼन कंदे उते वरी भॻवान जी दया सां भंडारो ठहियो भंडारो थियो त भंडारे वारा शेवा पिया कनि हिकिड़े खे कंडो लॻी वियो त हाणे साईं आयो प्रेमी हो पुख़्तो मज़बूत हो ऐं साईं टेरा बचपन जो दोस्त हो चई साईं न वण खे कटाए छॾियोसि चई यार इहे त न कर ॾाह वधी इहो कमु मुंहिंजो न आहे कीअं कटाईंदुमि इन तां हेठां त भॼन कयो अथऊं इन खे मां न कटाए सघां चई साईं पोइ ठीकु आहे कृपा कयो हाणे कृपा कयो सेवक सेवा करते सेवक के जब कांटा हुआ पैर के पारे सेवा करते सेवक के जब कांटा हुआ पैर के पारे गुरुवर कांटे वृक्ष अभी यह इसके कांटे बड़े करारे गुरुवर काटे वृक्ष अभी यह इसके कांटे बड़े करारे जल का छींटा मार मिटाए कंडी वृक्ष के कांटे सारे जल का छींटा मार मिटाए कंडी वृक्ष के कांटे सारे सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे साईं जन चयो भाई ही त ॾुखियो कमु थींदो हलो हलूं था कंडीअ खे छंडो हयनि कंडीअ कंडा गुम जंहिंजे मन में बि कंडो बंडो वरी हलियो अचे कंडा गुम थी वेंदा हली चिंता जी ॻाल्हि न आहे हाणे साईं टेऊंराम में एतिरियूं सभु जीवनियूं आहिनि इन खां पोइ वरी हक़ीक़त जी ॻाल्हि कहिड़ी आहे त पाण खे प्रार्थना करे असांखे पार कंडी या कंडा वञनि न वञनि ॿियो कोई पार तरे न त तारा है सारा ज़माना और मुझको बि तॾहिं आहे न मुझको बि तारो तो हम जाने प्रभु मूंखे त तारी त तॾहिं ख़बर पवंदी न ऐं जे मूंखे न तारी त हड़ई तरिया मुंहिंजो कहिड़ो कमु थियो असांखे तरणो आहे हाणे उहो पछाड़ीअ जी ॻाल्हि आहे सतगुर तेरी शरण में आकर कितने जीव हुए भव पारे सतगुर तेरी शरण में आकर कितने जीव हुए भव पारे हमको अपनी शरण में राखो तुम हो पतित उद्धारन हारे हमको अपनी शरण में राखो तुम हो पतित उद्धारन हारे कुछ भी और नहीं हम जाने केवल आए द्वार तुम्हारे कुछ भी और नहीं हम जाने केवल आए द्वार तुम्हारे सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे इन खां पोइ लाल देह लाली लसे अर्धर लाल लगूर वज्र देह दानव दलन जय 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 कपिसूर हाणे लाल त असां वटि कान्हे गेरू चोला पहरते चओ गेरू चोला पहरते गेरू टोप विशाल गेरू टोप विशाल ज्ञान गेरू के रंग में ज्ञान गेरू के रंग में रहते लालों लाल रहते लालों लाल वरी साईं टेऊंराम खे छा हूंदो आहे तुम भी कृपा जल भरी तुम भी कृपा जल भरी ब्रह्म दंड करवाम ब्रह्म दंड करवा संतन साथ विराजते संतन साथ विराजते सतगुरु टेऊंराम सतगुरु संत टेऊंराम। हाणे आख़िरी आहे उहा तव्हां जीअं भाई कीअं आहे पछाड़ीअ कौन संकर वर कीअं आहे पछाड़ीअ कीअं आहे
ईअं शुरू खां ॿुधाए न यार, 4 तुकूं। हा इहा त चौथी लाइन आहे, पहिरीं ॿुधाए 8 जी पहिरीं। काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देख विचारो, इहा आहे न काज किए, हितां खां आहे न हाणे काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देख विचारो, वीर महाप्रभु देख कौन सो संकट मोर गरीब को तो जो तुम सो नहीं जाता है टारो, वेग हरो हनुमान महाप्रभु जो कुछ संकट होय हमारो, को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। धीरे बजाए। सतगुरु तेरी शरण में आकर कितने जीव हुए भव पारे, सतगुरु तेरी शरण में आकर कितने जीव हुए भव पारे, हमको चरण शरण में राखो तुम हो पतित उद्धारण हारे, हमको चरण शरण में राखो तुम हो पतित उद्धारण हारे, कुछ भी और नहीं हम जाने केवल आए द्वार तुम्हारे, कुछ भी और नहीं हम जाने केवल आए द्वार तुम्हारे, सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे, सतगुरु देव राम आप हो सारे जग के तारन हारे। संतन जो ॻाल्हियूं यादि पवनि त ॻाल्हियूं त खोड़ आहिनि। हनुमान जी सॼी जीवनी में संकट मोचन में अची वेंदे, हिननि 8 में बि साईं टेऊंराम जी कुझु जीवनी जेतिरी अचे, सॼी त न अची भई, ॾाढी वॾी आहे, पर सम्झो हिन में अची वई। ऐं वरी जॾहिं मौक़ो मिलियो तव्हांखे छपाए हथ में ॾींदुमि, हाली न हाली त मुंहिंजी शइ मूं वटि आहे। जय राम जी की।